उनजे पिरनि प्यारनि पंहिंजे वालिद साहब मरहूम और मगफूर साईं मोहम्मद रमज़ान सुमरे जे ईसाले सवाब जे लाइ कराई आहे। दुआ गो आहियूं रब करीम उन मरहूम मगफूर मोहम्मद रमज़ान जा दर्जात बुलंद फरमाए। रिवायत में अचे थो हिकु अल्लाह जे वली का रिवायत आहे, अल्लाह जो वली फरमाए थो त मां हिकु ॾींहुं कब्रिस्तान में वयुसि। असांखे ज़ाहिर वारियूं अखियूं अल्लाह तबारक व तआला जे महबूब बंदनि खे ज़ाहिरी बि अखियूं त बातिनी बि अखियूं। मुंहिंजो करीम नबी रहीम नबी शफीक नबी लजपाल नबी फरमाईंदा हुआ त जीअं अॻिते ॾिसंदा हुआ तीअं पोइते ॾिसंदा हुआ। अॻियों त अखियूं आहिनि पोइते। मालूम थियो त का शइ मुंहिंजे करीम नबीअ खां वांझियल कोन्हे। जॾहिं खां दुनिया ठही आहे, जॾहिं ताईं दुनिया रहंदी, मुंहिंजे महबूब करीम जे निगाहे करम में अल्लाह जे वली अल्लाह जे महबूब बंदन के रब करीम इहा ताक़त अता कई आहे जेकॾहिं के क़बर ते वञनि त क़बर वारे जो हाल मालूम कनि, पर को हाल मालूम हुजे। फरमाई तो अल्लाह जो वली त मां कब्रिस्तान वयुसि। कब्रिस्तान में वयुसि त कब्रुनि मां मुर्दा डुकंदा पे आया, डोड़ंदा पे आया। मूं ॾिठो छाजे लाइ था डोड़नि, छाजे लाइ था डुकनि। अञा जो ॾिसां त हिकिड़ो शख़्स आहे जे टपाली हुजे, थेलो कच्छ में अथसि, उन ॾे सभु डुकंदा था अचनि। ऐं जेको अचे पोइ उनखे लिफ़ाफ़ो ॾींदो पोइ वञी। टपाली ख़त ॾींदो वेंदो आहे, लिफ़ाफ़ो ॾींदो पोइ वञी। सभिनी खे लिफ़ाफ़ा मिलिया। मूं ॾिठो त हिकिड़ो शख़्स आहे जेको क़बर में आराम सां सुतो पियो आहे, सुकून सां सुतो पियो आहे, उहो डोड़े बि नथो। उन करे उहे जेके आया आहिनि डुकंदा। उन शख़्स खां पुछियमि तूं न आहे कि मूंखे तो ज़रूरत। कुझु ॾींहंनि खां पोइ अल्लाह जो वली उन कब्रिस्तान में वियो। ॾिसई त उहो ई साॻियो ख़त खणी अचण वारो थेलो खणी पहुतो आहे त मुर्दा उथी उन ॾे डुकंदा अचनि था त पहिरियों उहो शख़्स थो डुकंदो अचे जेको अॻ में आराम में हो, जेको न पियो अचे। उनखे बि तोहफ़ो मिलियो, ॿियनि खे बि मिलिया। मां पुछा कईमांसि अॻ में तूं न ईंदे अॼु तूं छो डुकंदो आयो आहे? त उन शख़्स चयो त मुंहिंजो पुटु हाफ़िज़ क़ुरान हो। मुंहिंजो बच्चो छा हुयो बाबा? अल्लाह जे पाक क़ुरान जो हाफ़िज़, जंहिंजे लाइ भिट जो घोटो फरमाए त क़ुरान करीम जे लाइ कि तो सेवा कर समुंड जी जिते जर वहे तो जाल सवे वन सिरमी माणिक मोती लाल ये मासो मिलई माल त पुञारा पुर थी वञे। कि मुंहिंजो बच्चो क़ुरान जो हाफ़िज़ हो, मां उनखे क़ुरान जो हाफ़िज़ बनायो। इन करे वो मुंहिंजो बच्चो सुबुह जो शाम जो हर नमाज़ में मूंखे ख़तम शरीफ़ ॾींदो हो। मूंखे कंहिंजे इसाले सवाब जी ज़रूरत न हूंदी, तॾहिं मां डुकंदो न ईंदो हुउसि, मूंखे पंहिंजो इसाले सवाब मिलंदो रहंदो। कल्ह शाम जो मुंहिंजो बच्चो एक्सीडेंट थी पियो आहे, गुज़ारे वियो आहे। अॼु मूंखे को इसाले सवाब करण वारो कोन हो, इन करे डुकंदो आयुसि। मन न मन मूंखे किथां को सवाब मिली पवे।
हिन मां ॿ ॻाल्हियूं साबित थियूं त नेक औलाद जेको छॾे वञे थो, पिरी प्यारा पंहिंजा दोस्त अहबाब छॾे वञे थो, या सदका जारिया जो कमु छॾियो वञे थो, मदरसा छॾियो वञे थो, उनखे सुबुह शाम रब करीम जे करम सां, मदीने वारे जे निगाह करम सां सवाब। साईं मोहम्मद रमज़ान जा बच्चा बि सालिया आहिनि, अल्लाह इनखे आबाद फरमाए, छो त पंहिंजे वालिद साहब लाइ हीअ महफ़िल रखी अथनि, का ॿी महफ़िल न रखी अथनि। कहिड़ी? ज़िक्र मुस्तफ़ा जी, मुहब्बत मुस्तफ़ा जी, इश्क़ मुस्तफ़ा जी। अल्लाह इनखे आबाद फरमाए, अल्लाह इनखे शाद फरमाए, भाइरनि खे पाण में मुहब्बत अता फरमाए, भाइरनि जे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमाए, अल्लाह तबारक व तआला खे सालिहा औलादियूं अता फरमाए। शमीन फ़हीम जी भेण खे बि, इरफान साहब खे बि सालिहा नरीना औलाद अता फरमाए। रब करीम सभिनि ते करम रहम फज़ल फरमाए। मुंहिंजो मामू आहे साईं ज़ाहिद तनवीर अली सुमरो साहब, फराज अली सुमरो, ज़ीशान अली सुमरो, अल्लाह सभिनी जे इल्म में, अमल में, फैज़ में, रिज़्क़ में बरकत अता फरमाए। ऐं ॿियो इहा साबित थी त क़ब्रनि वारा मुंतज़िर रहंदा आहिनि, इंतज़ार कंदा आहिनि त को असांखे सवाब मिले, छो त हिते कण जे लाइ असांखे वक़्तु आहे, नमाज़ पढ़ी सघूं था, ज़िक्र करे सघूं था, तिलावत करे सघूं था। क़ब्र वारा तव्हांजे सवाब जे लाइ मुंतज़िर रहंदा आहिनि। अल्लाह अल्लाह जेसि ताईं जहिड़ो आहे हयाती अथई, ओ मुंहिंजा भाउ कज़ा न कंदो कर, क़ुरान जी तिलावत, नबी अल्लाह जे ज़िक्र में पाण खे मशगूल रखंदो कर, छो त इहा ईमान जी निशानी आहे, अल्लाह जे मुहब्बत जी निशानी आहे। रब करीम पंहिंजे कलाम पाक में छा थो फरमाए? इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह वजलत क़ुलूबुहुम। मोमिन जी निशानी, मोमिन जी पहचान, मोमिन जी सुञाण त मोमिन केरु आहे। अॼुकल्ह हर को चए थो मां मोमिन आहियां, सुन्नी चए थो मां मोमिन, शियो चए थो मां मोमिन, वहाबी चए थो मां मोमिन, हर इंसान चए थो मां मोमिन। करीम रब, रहीम रब, हा हा वो खालिक मालिक, वो अहद समद बेनियाज़ बेपरवाह रब तो फरमाए मोमिन कहिड़ो आहे? मोमिन उहो आहे, मुत्तकी उहो आहे, परहेज़गार उहो आहे, रब वटि मक़बूल उहो आहे। मोमिन जी निशानी इहा आहे त जॾहिं उहो अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे, इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह, रब करीम जो पाक ज़िक्र, तय्यब ज़िक्र, ताहिर ज़िक्र कंदो आहे, पंहिंजे ज़बान ते अल्लाह जी पुकार कंदो आहे, अल्लाह करते हूँ नजर आया मुझे, अल्लाह अल्लाह करते हूँ नजर आया मुझे, हूँ मैं जो गुम हुआ तो तू नजर आया मुझे। वो अल्लाह जी पुकार कंदो आहे, छा चवंदो आहे? अल्लाह 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 वजलत क़ुलूबुहुम, त उन्हनि जे दिलनि में, हा उन्हनि जे क़ल्बनि में क़ल्ब छाहे, दिलि छाहे, ओ मुंहिंजा अता क़ल्ब छाहे, दिलि छाहे। रब करीम जे हबीब करीम, तव्हां असांजे महबूब अज़ीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इंसान जे जिस्म में हिकु गोश्त जो लोथड़ो आहे, गोश्त जो टुकड़ो आहे, जेकॾहिं उहो सही थी वञे त इंसान सही आहे, जेकॾहिं उहो ग़लति आहे त इंसान ग़लति आहे। सहाबा किराम अदि कयो, फिदाक बि वमी, असांजा माउ पीउ घोड़, बच्चा ॿारनि सां असांजी जान फिदा, असांजा आका असांखे ॿुधाए उहो कहिड़ो टुकड़ो आहे। मुंहिंजे करीम नबी रहीम नबी वहा जे ज़बान वारे सादिकुल वादल अमीन जे लक़ब
नकब वारे, ताहा जे ताज वारे, यासीन जे सहरे वारे, वत्तुहा जे चेहरे वारे, वल्लैल जे जुल्फन वारे, वल असर जे जिंदगी वारे, यसरब के मदीनों बनाने वाले सोहने नबी फरमायो तोहा दिल्ला कल्बा यानी कल्ब सही थी वने इंसान सही या कल्ब गलत आ इंसान गलत आ तो अल्लाह जो घर अल्लाह जो रहण अल्लाह जी जगह कल्बा मोमिन जे दिल में रब रहंदो आ ऐं रब जी निगाह कल्ब मोमिन ते हुंदी आ दिल मोमिन ते रब जी निगाह हुंदी आ बारगाह रिसालत माफ फरमाए तो मुझो करीम नबी तो फरमाए इन्नल्लाह ला यंजुर अला अमवालिकुम व सुवरिकुम वलाकिन यंजुर अला कुलूबिकुम व अमालिकुम तहकीक रब न ॾिसंदो आहे तहकीक रब न ॾिसंदो आहे कंहिंजे माल खे कंहिंजे मिल्कियत खे कंहिंजे धन खे कंहिंजे दौलत खे हा केतिरो अमीर आहे केतिरो कबीर आहे न ॾिसंदो आहे सूरत खे त हसीन आहे जमील आहे ख़ूबसूरत आहे अरे हुस्न वारे खे ॾिसे हा त हा मके जा घणा हसीन आहे अबू जहल बि हसीन हो हुस्न खे न ॾिसंदो आहे कल्ब खे ॾिसंदो आहे कंहिंमें मोहबत मुस्तफ़ा कंहिंमें इश्क मुस्तफ़ा भली कारो हुजे हबश जो हुजे रब करीम हिन कल्ब खे ॾिसंदो दिल खे ॾिसंदो आहे भली ज़बान तोतरी हुजे भली ज़बान बातरी हुजे अशहद बि न चई सघे असहद चए पर ज़बान ते जेकॾहिं छुरी रखंदो आहे त करीम रब पंहिंजे कुदरत खे बि मिटाए छॾींदो आहे मोहब्बत मुस्तफ़ा रखण वारी ज़बान खे रब करीम कायम ऐं दाइम रखंदो तॾहिं हबीब करीम फरमाए थो इन्नल्लाह ला यंजुर अला अमवालिकुम व सुवरिकुम तहकीक रब न ॾिसंदो आहे कंहिंजे माल खे कंहिंजे मिल्कियत खे कंहिंजे धन खे कंहिंजे दौलत खे अरे केतिरो अमीर आहे रब न ॾिसंदो आहे रब इहो न ॾिसंदो आहे पर छा ॾिसंदो आहे अला कुलूबिकुम उनजे दिल खे ॾिसंदो आहे हिन जे दिल में चाहे हिन जे कल्ब में चाहे अल्लाह जो ज़िक्र आहे रसूलुल्लाह जी मोहब्बत आहे इताअत मुस्तफ़ा है इत्बाए मुस्तफ़ा है जो रब करीम फरमायो खलकल मौत वल हयात लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला तव्हांखे मां ज़िंदगी ॾिनी आहे तव्हांखे मां मौत ॾींदुसि इन जे लाइ तव्हांखे आज़माया केरु तो चङा अमल करे केरु तो सालिह कम करे केरु तो मदीने वारे जो इत्बाउ करे केरु तो हुनजी इताअत करे केरु तो रहमान रब सां पंहिंजो नातो निभाए ज़िंदगी जो मक़सद इहो ज़िंदगी जो मतिलब इहो आहे रब करीम तव्हांजे कल्बनि खे ॾिसंदो आहे पोइ जंहिंजे कल्ब में अल्लाह जो पाक ज़िक्र आहे ओ मुंहिंजा अदा ओ मुंहिंजा भाउ कल्ब जा बि टे क़िस्म अथई दिल जा बि टे क़िस्म अथई अञा घणा क़िस्म पर मुख़्तसरन थो अर्ज़ कयां त कल्ब जा बि टे क़िस्म आहिनि अक़ीदे ईमान जा बि टे क़िस्म अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह पहिरियों पहिरियों तव्हांखे यकीन बि टे हूंदा आहिनि हिकु इल्मुल यकीन आहे जो ऐनुल यकीन आहे टियों हक़ुल यकीन आहे इल्मुल यकीन इहो आहे इल्मुल यकीन इहो आहे को चवे अल्लाह अल्लाह त ॿाहिरि हिकिड़ो दरिया हुआ अदा हा मञूं था सच वारो आहे दरिया हूंदो पर वरी ऐनुल यकीन इहो आहे त वञी अखि सां ॾिसिजे त हा दरिया आहे पर हक़ुल यकीन इहो आहे त दरिया में पाण खे लाहे घोट ज़ंग कजे हा डुबी ॾिजे पाण खे दरिया में उन्हनि जो तड़को कहिड़ो आहे दरिया जो तड़को कहिड़ो आहे त कल्ब बि टे क़िस्म अथई ॿुधो हूंदई हिकु फ़क़ीर अल्लाह वारो अल्लाह जो महबूब बंदो मक़बूल बंदो बरगुज़ीदो बंदो अॼुकल्ह जी हीअ जेका महफ़िल आहे इहा बि अल्लाह जे महबूब बंदनि सां निस्बत थी रखे मौला अली सां बि वरी अॼु उर्स शरीफ़ आहे सुल्तानुल हिंद वलीउल हिंद
ख्वाजगाने ख्वाजा ख्वाजा गरीब नवाज ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह तआला अलैह तो जिक्र कबो थोरो घणो अल्हम्दुलिल्लाह एक अल्लाह वारो पुछा तो करे मदरसे जे बरसा लॻियो आहे के मुफ्ती साहब जे बरसा लॻियो आहे पुछा करे तो शागिर्द का अदा मुफ्ती साहब के नमाज ईंदी आहे मुफ्ती साहब के नमाज ईंदी आहे ये वॾो मुफ्ती आहे नमाज न ईंदी त ॿियो छा मुफ्ती साहब ॿुधो कि छा थो चए फ़क़ीर कि नमाज तो ॿुधा त ईंदी अथई या न कि मूंखे न ईंदी त का तोखे ईंदी छा तू फ़क़ीर रुअंदो तो वठी घुमंदो तो वठी तोखे कहिड़ी ख़बर मां मुफ्ती आहियां केॾा ईंदी हूंदई के वरी ईंदी हूंदी ईअं कीअं चइजे भला नियत ॿुधाए कि नियत कयमि पढ़ा थो नमाज़ 4 रकातूं फ़र्ज़ वक़्त सोमणी नमाज़ वास्ते अल्लाह तबारक व तआला जे मुंह तरफ़ काबतुल्लाह की अल्लाहु अकबर कि मुंहिंजी नियत ॿुधो कि नियत कयमि पढ़ा थो नमाज़ 4 रकातूं फ़र्ज़ वक़्त सोमणी नमाज वास्ते अल्लाह तबारक व तआला जे मुंह तरफ़ हिन काबतुल्लाह अखिन सां अल्लाह जो घर बैतुल्लाह मस्जिद हराम जंहिंजे लाइ रब फरमायो इन अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारक व हुदल लिल आलमीन अखियुनि सां उहो काबू ॾिसां त अल्लाहु अकबर कयां त अल्लाहु अकबर ई न कयां मां अर्ज़ बि कयो त दिलि जा बि 3 क़िस्म अथई क़ल्बे मुनीब क़ल्बे सलीम क़ल्बे शदीद अल्हम्दुलिल्लाह क़ल्बे मुनीब बि आहे यानी मोटण वारी रुजू करण वारी यानी परे थी वञे कि अल्लाह वाजे निगाह सां वरी अल्लाह ॾे मोटी अचे छो त जंहिंजो घर आहे उहो उन घर में हुजे अही घर कंहिंजो फ़क़ीर अमीन फ़हीम जे घर आयासीं मुंहिंजे भाउरनि तनवीर जे घर आयासीं अल्हम्दुलिल्लाह पवंदो साईं मुंहिंजो घर आहे साईं तुंहिंजो घर किथे तोखे दावत ॾेई वठी आयो आहियां सब्र कर दावत खाई हलियो वञ तुंहिंजो हिते घर कोन्हे घर मुंहिंजो आहे चवंदोमांसि न कब्ज़ो थो कयां त विढ़ंदो त हाणे हीउ घर बि अल्लाह जो आहे क़ल्ब अल्लाह जो घर आहे जेकर शैतान कब्ज़ो करे त हुन सां विढ़ी छो नथो जेकर शैतान हुन ते कब्ज़ो करे त हुन सां घेरो छो नथो अटकाई भिट जे घोट तरे फरमाए त दोस्त पंहिंजी दोस्त जी यार ॿुधे किथे पचार विड़े वेर मतही धप हणी थे धार यहाँ पोइ सारी जमार दुश्मन भाइस दोस्त जो के शासा विढ़ा साईं के लठियूं खण कुहाड़ियूं खण बंदूकूं खण राइफलियूं खण साईं किथां आणिया साईं किथां आणिया साईं मां को वॾो पीर न आहियां जो मूं वटि गार्ड हुजनि बंदूकूं हुजनि मां त फ़क़ीर मुहबत मुस्तफ़ा जो असीर आहियां मूं वटि बंदूकूं किथे आहियूं अदा बंदूक हक़ीक़ी त तोखे आहे हुननि खे हो गार्ड न बचाईंदा ये बंदूकूं उन्हनि खे न बचाईंदियूं इन्हनि जो बंदूकुनि ते तकियो आहे बंदूकुनि ते सहारो आहे तुंहिंजो सहारो केतिरे आहे कि न तलवार पे न तीर पे न भाले पे इनका सहारा है तो काली कमली वाले पे तुंहिंजो सहारो काली कमली वारे ते या तलवार इहा तलवार कहिड़ी खणा कि अल्लाह जे पाक ज़िक्र जी खण अल्लाह जे हुंगार जी खण क़ुरान जे तिलावत जी खण इस्तग़फ़ार जी खण सलातो सलाम जी खण नाते नबी जी खण अल्लाह जे हमद जी खण मुस्तफ़ा जे नात जी खण इहा तलवार अहिड़ी आहे अल्लाह अल्लाह जो सजण खे थारींदी आहे दुश्मन खे थारींदी आहे ये ज़िक्र अली ये ज़िक्र अली ये ज़िक्र अली मोमिन खे थारींदो आहे मुनाफ़िक खे सारींदो आहे ज़िक्र अली हा हा दीदार अली अली जो चेहरो अली जो ज़िक्र मुनाफ़िक कंदो ॿुधंदो आहे त सरदो वेंदो आहे
ये सड़ंदो वा जण को हुयो ई कोन ऐं मोमिन ॿुधंदो वा त ठरंदो वेंदो वा ये ठरंदो वा जण जन्नत में उनखे आराम मिली वेंदो वा तो अल्लाह जे पाक ज़िक्र जूं तलवारूं इहे अल्हम्दुलिल्लाह तो पहिरीं दिलि इहा आहे त यानी काबो ॾिसे त अल्लाह अकबर करे ये न ॾिसे त अल्लाह अकबर न करे ॿी दिलि जो क़िस्म इहो आहे करण जे लाइ मुंहुं तरफ़ हिन काबतुल्लाह न चवे कॾहिं चवे कि काबे खे न ॾिसे पर काबे में पाण मौजूद हुजे त चवे भली किथे बि हुजे भली किथे बि हुजे पर मौजूद काबे में हुजे मां नथो चवां देयूं बंदनि जो हा हा अल्हम्दुलिल्लाह जेको बीमार आहे देयूं बंद जो हकीमुल उम्मत छा नालो आहे अशरफ अली थानवी पंहिंजे किताब में थो लिखे त मां हिकु खिज़िरल मज़लूम खे ॾिठो न मञण वारा था चवनि असां मञण वारनि जो त कीधो अञा अॻे आहे बीमार मज़हब जे हकीमुल उम्मत थो चवे देयूबंदियुनि जो सरबराह अशरफ अली थानवी थो चए त मां हिकु खिज़िरल मज़लूम खे ॾिठो जेको हिकु ई वक़्तु जुमे जी निमाज़ 40 जॻहुनि ते पढ़ी रहियो हुयो मक्के में भी हुयो त मदीने में भी हुयो आहा चाहे नजफ में भी हुयो त बगदाद में भी हुयो मशहद में भी हुयो त काज़मीन में भी हुयो दादू में भी हुयो त दरगाह हाफिज इमाम बख्ताई ते भी हुयो दिल जो ॿियो क़िस्म इहो आहे त काबे खे न ॾिसे पर काबे में मौजूद हुजे इहो आहे अल्लाह दिल हा अल्लाह जे मोहब्बत वारो मर्कज़ जेको आहे ॾिसे न काबे में मौजूद हुजे पर छा जॾहिं अल्लाह अकबर चवे काबे खे न ॾिसे काबे में मौजूद न हुजे पर काबे वारे खे ॾिसे काबो जंहिंजो घर आहे उन पाक हस के कुल्ला जेको मालिक के कुल्ला उन जो दीदार करे त अल्लाह अकबर करे अल्लाह जो दीदार हिते न आहे जन्नत में पर हिते दीदार अल्लाह वारनि खे थिए थो अफज़लुन नास बादल अंबिया सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो जॾहिं कार में गारे सोर में मुंहिंजो करीम नबी मुंहिंजे हंज में सुतो पियो आहे मां जो अख मथे कई छा ॾिसां त कुफार मके जा मुशरिक मके जा पहुची चुका आहिनि बारगाह रिसालत में अर्ज़ कयूं फिदा कबी वमी ओ आका ओ हादी दुश्मन पहुची विया आहा मके जा मुशरिक काफ़िर पहुची विया रब करीम असांखे बिशारत ॾियण वारो बनाए मोकिलियो आहे बिशारत थो ॾिए ख़ुशख़बरी थो ॾिए पंहिंजे यार खे दिलासो थो ॾिए आहा छा थो फरमायो मुंहिंजा यार ओ रफ़ीक़े मज़ार ओ यारे गार ओ अबू बकर सिद्दीक़ फिक्र न कर तो ला तहज़न इन्नल्लाह मअना को फिक्र न कर को गम न कर तहक़ीक़ असांजो रब असां सां कटे आ सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए जॾहिं मुंहिंजे करीम नबी रहीम नबी लजपाल नबी साक़िए कोसर नबी शाफ़े महशर नबी पंहिंजी अशहद करे कयो ओ अबू बकर ला तहज़न को खौफ न कर कम हले वियो दुखो हले वियो परेशानी हली वई इन अल्लाह तहक़ीक़ असांजो रब तहक़ीक़ असांजो तुंहिंजो न मुंहिंजो न पर असांजो यानी ॿिन्ही जो रब यानी जेको मुंहिंजो रब आहे अबू बकर तुंहिंजो रब आहे जेको मुंहिंजो ख़ालिक अबू बकर तुंहिंजो ख़ालिक ये तो वो सासा कदा अशद आमरी ये आसमान ते खजी अबू बकर सिद्दीक़ तो फरमाए मां आमर सांजो ॾिठो तो आमर आसमान के चिरींदी
आहा अल्हम्दुलिल्लाह अशे अल्लाह का मथे वञी रब करीम जो मुंह अबा बकर के उन आमुर जे सदके में दीदार थियो मुशाहिदो महबूबन जो तो रब जो दीदार थींदो आहे टे दिन इहा आहे अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अज ये पुरनूर महफिल अल्लाह जे पाक जिक्र जी रसूलुल्लाह जे पाक जिक्र जी अल्लाह वारन जे सना सिफत साराह जिया मां आयत पढ़िया या अय्युहल्लज़ीन आमनु तकुल्लाह ए ईमान वारो अल्लाह खान जो तंके त्रोडियो के हक तुकाती जेतरो डिजण जो हक वकूनू मअसादिकीन ऐं अल्लाह जे महबूब बंदन सां सोहबतूं रखो महबूब बंदन सां गॾु रहो उन्हनि जे मोहब्बत में रहो अकीदत में रहो अदना खे आला बनाए छॾींदी आहे निस्बत अदना खे आला बनाए छॾींदी आहे मके जी ठहियल मोतीअ जी जुती आहे चमड़ो अल्लाह अल्लाह जो चमड़ो हुआ मके जे मोतीअ जी ठहियल आहे शरफ कोन्हे को शान कोन्हे पर उन जी निस्बत हा उन जो ताहिर कदम जेके जिब्रील जा तलवा चुमंदो आहे उन कदमन मुबारकन सां उन पाक नअलैन मुबारक जी जॾहिं निस्बत जुड़े थी अर्श अल्लाह बारगाह कुदूसियत में तजा तो करे बारे ला अज इहा नअलैन मुबारक मूं ते घुमे त मां पंहिंजो सरफ़ सां बुलंद कयां तो निस्बत अदना के आला बनाए छॾींदी आहे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह वारनि जे दरबार में जेको ईंदो आहे आहा अल्हम्दुलिल्लाह वो मक़बूल बणजी वेंदो आहे जेको मक़बूलन सां हूंदो आहे मक़बूल बणजी वेंदो आहे जेको महबूब बणजी वेंदो आहे वकूनू मअसादिकीन ऐं सचनि जी सोबत अख्तियार कयो सालिहनि जी सोबत अख्तियार कयो अल्हम्दुलिल्लाह बस हिकिड़ी हिकायत बयान करे दुआ कंदुसि घणो वक़्तु न वठंदुसि मूंखे ॿुधायो अथनि दादू वारा ॿारहें खां अवल जफ़्ज़ो ख़तमु कंदा आहिनि यार न बाबा रहा था ना जमायत मरकजी जमायत अले सुन्नत जा दिल दादू जा नाज़िम नशरो इशाअत हज़रत क़िबला सैयद सादात साईं सैयद खुर्शीद अहमद शाह बादशाह मौजूद आहिनि अल्हम्दुलिल्लाह असांजा मोरे खां आयल मेहमान पीरे तरीक़त हज़रत क़िबला ऐं सैयद जुम्मन शाह जे दरगाह जा गादी नशीन असां वटि जलवे अफ़रोज़ आहिनि डॉक्टर नजीब सां गॾु आया आहिनि डॉक्टर नजीब सदन ख़ासि अक़ीदत मंदनि मां ई बोरे मां ॿिया असांजा कलोड़ा साईं लुत्फ़ वारा ॿिया अब्दुल हादी वारा आया आहिनि अलाह सभिनी खे आबाद ऐं शाद फरमाए बसि हिकिड़ी हिकायत मुख़्तसिर वक़्तु थोरो मिलियो त वरी दुनिया जो ज़िक्र कंदासीं न त बसि वधीक ज़िक्र घणो न कबो मौलाना रूमी रहमतुल्लाह तआला अलैहि खे ॿुधाए चुको आहियां मौलाना रूमी रहमतुल्लाह तआला अलैहि पंहिंजे मसनवी पाक में इहा हिकायत बयान कई आहे अल्लाह अल्लाह ये असां चवंदा आहियूं त छा अब्दुल लतीफ़ भिटाई जो लिसारो सिंधीअ में क़ुरान आहे ईअं चवंदा आहिनि हस्त ज़बान पहलवी मसनवी मौलाना रूमी क़ुरान जो तर्जुमो आहे ईअं जीअं असां चवंदा आहियूं त जे तो बेत भाइण से आयतूं आहिनि लियो मन लाइन प्रिय सदे पार ॾे हद मखदूम शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह जा बेत रुगो बेत न आहिनि मौलाना नज़र हुसैन साहब पढ़ंदो आहे न अल्लाह तबारक तआला खे आबाद फरमाए ये रुगो बेत न आहिनि पर जेकॾहिं को सम्झे मौलाना रूमी जी हिकायत ते जेको अमल करे अल्लाह जो वली बणिजी वई मौलाना रूमी कहिड़ो हो ख़बर अथव वॾो आलिम हो वॾो मुफ़्ती हो वॾो दीन वारो इल्म वारो हो वॾा मदरसा पढ़ाईंदो हथ जा किताब लिखियल हुन जा काफ़ी पर चए थो त मौलवी हरगिज़ न शुद्ध मौलाए रूम चए थो मौलवी
हरगिज़ न थी मौला अल्लाह 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 जेस ताईं निस्बत न रखे सोहबत न रखे अकीदत न रखे अली अली तुंहिंजा भाउ ॿिया बि अली तुंहिंजा अज़ीज़ ॿिया बि पर तोखे छो मौला जो खिताब मिलियो मदीने वारे फरमायो मन कुंत मौला हाज़ा अलीयुन मौला अली छा तोखे छो मिलियो कि मां निस्बत मुस्तफ़ा में अकीदत मुस्तफ़ा में मोहब्बत मुस्तफ़ा में वक़्तु गुज़ारियो हुआ मां मदीने वारे ग़ुलामीअ में वक़्तु गुज़ारियो हुआ इन करे उन निस्बत जे सदके मूंखे मदीने वारे इहो खिताब अता कयो आहे त मौलवी हरगिज़ न छुट मौलाए रूम ओ मौलवी कॾहिं मौलाए रूम बणिजी नथो सघे मौलाए रूम सम्झो था यानी रूम जो मालिक रूम जो शहनशाह बादशाह अब रुगो रूम जो अल्लाह जो हबीब असां जेको मुहबत कंदो रुगो रूम जो न पर पूरे काइनात जो बादशाह थी सघे मां नथो चवां ख़ुदि ख़ुदा जी ज़ात थी चवे छा थी फरमाए थी कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तो दिल मुल्क मन तशाओ वतंज़िउल मुल्क मिम्मन तशाओ ये तो कायनात जे मुल्कन जो शहंशाह कायनात जे मुल्कन जो बादशाह कायनात जे खज़ानन जो बादशाह रब करीमा ऐं जंहिंखे चाहे तो दिल मुल्क मन तशाओ यानी जंहिंजो बादशाह रब यानी रब तो फरमाए जंहिंखे मां चाहियां जहिड़ो मां बादशाह आहियां ओड़ी बादशाही अता करे छॾियां ओड़ी बादशाही बादशाह केरु हूंदो आहे मदीने वारे बि फरमायो छा फरमायो मदीने वारे फरमायो त मुंहिंजा ब वज़ीर ज़मीन ते आहिनि ब वज़ीर मुंहिंजा आसमाननि में आहिनि ब फर्श ते आहिनि ब अर्श ते आहिनि अला वज़ीर कंहिंजो थींदो आहे वज़ीर ज़मीन ते ब वज़ीर मुंहिंजा फर्श ते ब वज़ीर अर्श ते मालूम छो त मदीने वारो बादशाह फर्श जो बि आहे त अर्श जो बि आहे छो त जिते जो वज़ीर आहे उते हुनजी बादशाही आहे त करीम नबी वहयु जे ज़बान वारो थो फरमाए त मुंहिंजा ब वज़ीर हिकु अबा बकर सिद्दीक़ आहे ॿियो सैयदना हज़रत उमर बिन ख़ित्ताब आहे इहे ॿई फर्श ते आहिनि माना फर्श ते जेकॾहिं वज़ीरी इन्हनि जी आहे त बादशाही मदीने वारे जी आहे अर्श ते बि मुंहिंजा वज़ीर हिकु रूहुल अमीन सैयदना जिब्राइल अलैहिस्सलाम ॿियो सैयदना हज़रत मीकाइल अलैहिस्सलाम मालूम थियो त मदीने वारो फर्श जो बि बादशाह त अर्श जो बि बादशाह हुआ तो दिल मुल्क मंतशा जंहिंखे चाहियां मुल्क अता कयां बादशाही अता कयां शहनशाही अता कयां साईं कहिड़ी जेका मूंखे आहे उहा अता कयां साईं तुंहिंजी त लामहदूद बादशाही आहे लामहदूद अख़्तियार आहे जेके चाहींदो आहियां उनखे बि लामहदूद ॾींदो आहियां हा मां पंहिंजी बादशाही ॾींदो आहियां हा चंड खे मां उभारींदो आहियां जेकॾहिं बादशाही ॾींदो आहियां उहो चंड खे लाहे वठंदो आहे सिज खे मां उभारींदो आहियां ये बादशाही ॾींदो आहियां त उहो सिज खे वापसि वराए वठंदो आहे ॿिए ज़बाननि खे ज़बान मां ॾींदो आहियां ॿिए खे बादशाही अता कंदो आहियां उहो कन किरनि खां कलमा पढ़ाईंदो आहे ज़िंदह खे मां मारींदो आहियां मुअल खे मां ॾियारींदो आहियां पर जेके बादशाही ॾियारींदो आहियां उहो मुअल गोह खां बि पंहिंजी गवाही ॾियारींदो आहे अल्हम्दुलिल्लाह बादशाही मुंहिंजी आहे अल्हम्दुलिल्लाह जंहिंखे मां अता कंदो आहियां अख़्तियार मुंहिंजो हूंदो आहे ऐं मुख़्तियार उहो हूंदो आहे जेकॾहिं बादशाही जो अख़्तियार नबी हलाए त मुजिज़ो वली हलाए त करामत वलियनि खे बि उहा बादशाही आहे अल्लाह अल्लाह मुझे करीम नबी रहीम नबी शफीक नबी लजपाल नबी
यतीमन जे यावर नबी अड़ियन जे आधर नबी के चेहरे वतहा जे मखमूर भी चेहरे सिराज मुनी जे चमकंदड़ चेहरे ते जंहिंजी निगाह पवंदी कलमो पढ़ंदो अल्लाह अल्लाह यो त नबी आखिर ज़मान मालिक दो जहां सुल्तान कोनो मका ये जो बुलंद मकाम बुलंद शाना अजमत आला हर के उनजी आला है और ये गुलामन के रब को ताकत अता कई कहा ख्वाजा गरीब नवाज ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह ताला अलैह ये निगाह खड़ंदो उनका कलमो पढ़ाए चलींदो हिकु न बन सवे न हज़ारे न इन निगाह विलायत सां 90 लख गैर मुसलमाननि के कलमो पढ़ाए चलियो हिकड़ी सदस खलीफे खास मुर्शिदे खास मुरीदे खास पंहिंजे खलीफे खास बख्तियार काकी रहमतुल्लाह ताला अलैह ते इल्जाम लगो कुफारन इल्जाम हयो त ही असांजी औरत के जेको ॿार ॼाओ आहे इहो ग़लत ॿार आहे इन जो जेको पीउ आहे उहो बख्तियार काकी आहे कोर्ट में केस वियो कोर्ट में जॾहिं केस वियो पंहिंजे मुर्शिद खे तो तार करे अदा फोन का नहीं तार का नहीं पर ये अंदर वाली तार खुलल ही ये मुराकबे वाली हाँ ये निस्बत वाली तेरे चंदानी ये उल्टी ही चाल चलते हैं दीवान गाने इसको आंखें बंद कर लेते हैं दीदार के लिए बेटे जो घोटो फरमाए उपटियां त अंधियों पूरा तवनी प्री पसंद वनी रोज रसन हबीबानी हुजरे में हिते जो निगाह खंदा तो उते पुजंदा अरे तो करे पंहिंजे मुर्शिद के पंहिंजे करीम आहा पंहिंजे रहबर के पंहिंजे आका पंहिंजे हादी के ख्वाजा गरीब नवाज के साईं अॼु मूंते इल्ज़ाम लगो वा कोर्ट में पहुतो आहियां वाहर कजा जॾहिं कोर्ट में पहुतो वा काज़ी उन खां जज जेको वा उहो बि हिंदू वा पुछा थो करे अदा तव्हां शाहिदी ॾियो सभिनी गवाही ॾिनी त इहो इन जो पुटु आहे हाणे मुखातिब थी बख्तियार काकीअ खे थो चवे त तूं को गवाह पेश कर तूं का शाहिदी ॾे सॼे शहर में को हिन जो गवाह कोन थो अचे को शाहिद कोन थो अचे हा मुर्शिद ने निगाह करे चए थो अॼु मुंहिंजो को गवाह कोन्हे अॼु को मुंहिंजो शाहिद कोन्हे अॼु पुनल पीर पहुची पओ उनल पीर पहुचंदो वा अॻ में अवां खे ॿुधायो अथमि सैयदी व सनदी आकाए मौलाई सैयदना शेख मोहम्मद अब्दुल कादिर जीलानी जेको हसनी बा हुसैनी बा आले अली बा नाइब नबी बा वेठो वा ओचितो सनम दस्त मुबारक हवा में वञे थो त पाणीअ सां लहराईंदो थो अचे पुछा कनि था साईं छा माजरा आहे चए खबरदार न पुछा क्यों या ॻाल्हि लिकाइजी आहे अञा थोरी वेरम गुज़री देर गुज़री छा ॾिसनि हिकिड़ो काफ़िलो आहे डुकंदो थो अची डोड़ंदो थो अचे सोरे धीर ॾी कदम बोसी थो करे कदम बोसी करे अर्ज़ था कनि ओ पुनल पीर अॼु पहुचे न हा त ॿुॾी मरूं पुछा था कनि अदा छा माजरा आहे छा सबब आहे ये असां कश्तीअ में सवार हयासीं कश्ती दरिया में ही दरिया के ओज ही पाणीअ के मौज ही कुननि जा कड़का दरिया जा दड़का ओचितो असांजे कश्तीअ में सोराख थियो पाणी अंदर आयो कश्ती ॿुॾण लॻी घणा हीला कयासीं वसीला कयासीं पर को कतब न आयो कश्ती हेठि हलंदी पई वई जॾहिं सभु वाहर विया सभु वसीला विया को वाहर न रही को वसीलो न रही बगदाद ने मुहार करे बगदाद ने मुंह करे चयो थे ओ पुनल पीर दिल पर दस्तगीर कर का मार मुरीदन ते अर्ज़ कयो थे ॾिठो से हवा में हथ लहराईंदो आयो वो आयो हथ आयो कश्तीअ जे हेठों अचे कश्तीअ खे मथे खणी करे पूरी कश्तीअ खे खणी करे किनारे ते पहुचाए चए थो मुरीदो इन वक़्त में सॾु कंदा कयो त पुनल पीर पहुची पवंदो त मुर्शिद खे सरींदा कयो
अल्लाह वारनि खे सरींदा कयो पर वक़्त ते अल्हम्दुलिल्लाह उहे पहुचंदा मदद कंदा पर अक़ीदत सची हुजे मोहब्बत सची हुजे हा दिल जो लगाव हुजे नातो हुजे निस्बत हुजे अॼु बख़्तियार काकी थो सॾु करे ख्वाजा करीम नवाज़ खे ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरीअ खे तो मुझा आका अज मुझी वार कर अज मुझो को आहा साथी कोने को गवाह कोने को शाहिद कोने अल्लाह अल्लाह अज में अर्ज क्यों तब जरे हज अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो को साथी न हो गवाह न हो जरे फनहा सफर ते पाण करीमन वट के दाह ॾिनी तो उन जो को साथी कोन हो कोन जी गवाही ॾियण वारो कोन हो त मुंहिंजो करीम नबी थो चए अबू बकर गवाह आण त गवाह किथां अचे कोन जो गवाह कोन हो त वही जिब्रील आयो अल्लाह जो पैगाम खणी आयो चए थो ओ मुंहिंजा महबूब ओ अल्लाह जा हबीब ओ इन्हनि सहाबनि जा रूहानी तबीब अरबी अजीब मदनी मुजीब रब करीम तोरे न्यापो मुकोवा पैगाम मुकोवा फरमाए थो लक़द सम अल्लाह قول الذين قالوا ان الله فقير ونحن اغنياء جڏهن یہ ॿई पाण में ते विढ़िया अटकिया बहस कया मुबाहिसा किया रब करीम तो फरमाए हा उन जी गवाही मां थो ॾियां त अबू बकर सचो आहे अल्हम्दुलिल्लाह अज बख्तियार काकी जे गवाही जे लाइ अज मुर्शिदन दे तो निगाह करी के तो ख्वाजा गरीब नवाज अज हिंदन मुदे कोर्ट में केस विधो त गवाह घणा दे हिसाब हिन पर मुंहिंजो को गवाह कोन्हे अल्लाह अल्लाह देर न गुज़री ख्वाजा गरीब नवाज पंहिंजे जिस्मानी हालत सां उते हाज़िर थो थिए मौजूद थो तो अजमी हैरत में थी अचे अल्लाह जो हिकु कदम हिते आहे हिकु कदम मदीने आहे हस्तीर साईं रोज़े दनी रहमतुल्लाह ताला अलैह खिताब कंदे पंहिंजो हिकु कदम अॻिते था कनि वरी पोइ था कनि फ़क़ीर पुछनि था त छा माजरा आहे कि मां ॿुधो आहे अल्लाह वारनि जे आलो दुनिया अढाई कदम आहे पर अञा मां पहिरियों कदम खयो त दुनिया खां टपी पे वियो ये विलायत जो बियो किस्म आहे पहिरियों किस्म कहिड़ो आहे मुंहिंजे महबूब मुर्शिद करीम सोणे बगदाद वारे सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुभानी कुतुबे रब्बानी गोसे समदानी शहबाज लमकानी कदीले नूरानी तहां जे बिचानी तमोंजो बिचानी जवान जीलानी जेको बगदाद जो वाली जेको हसब न सबा आली जेको शरीदो वाकी न के काली जेको आले अली जा नाइब नबीया हसनिया हुसैनिया जेको पीरन जो पीरा जेको महिदीन मीरा जेको दाइम कायम दस्तगीरा जेको मुझे नबी जो वजीरा हक वारे बादशाह जो वजीरा सोहणे बादशाह जो वजीरा जेको मौला अली जो मशीरा तव्हां असां सभिनी जो दिल पज़ीरा फरमाए थो पंहिंजे कसीदा गोच में के तो नज़र तो इला बिल्लाह जमअन जॾहिं मां के ख्याल थियो त दुनिया ॾिसां अल्लाह जी काइनात खे ॾिसां केतिरी वसीया केतिरी कुशादिया किथे किथे पढ़ियल आहे तो नज़र तो इला बिल्लाह मां सभिनी शहरनि ॾे सभिनी ॻोठनि ॾे सभिनी वाहननि ॾे सभिनी ज़मीन ॾे आ मशरिक़ खां मग़रिब ताईं शिमाल खां जुनूब ताईं जो नज़र फेराई त छा ॾिसां त खर दलत इलाह हुकुम इत्तिसाली पूरी काइनात मुंहिंजे तरीअ ते अहर जो दाणो पियो आहे अरे कदम न ढाई कदम न पर पूरी काइनात तरीअ ते अहर जो दाणो आहे उनमें तूं पिया उनमें मां बि आहियां फ़क़ीर अमीन फ़हीम ॿिया हे दादू ॿिया त लाइकानो ॿिया काइनात इन में आहे जेको दस्तगीर जे तरीअ ते हुजे हे बुज़ुर्ग चवंदा आहिनि त जंहिंजी कीच सैयद हथ में तंहिंखे लहर न को लोॾो कीच हुजे असां सॼा सारा दस्तगीर जे दस्त ते आहियूं असांजो त ॿेड़ो ई पार ख्वाजा गरीब नवाज ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी संजरी रहमतुल्लाह ताला अलैह चिश्ती तरीके जो सरवाहणा पहुंचे तो मां गवाह आया मां शाहिद आया गवाही दे
कि छाजी गवाही आ जद छो दे तो के खबर भी काने तो गवाही कड़ी तो दे कि न मुखे बुधा छाजी गवाही आ कि ही बारा इन जो पी ही आ तो सभई गवाही था जंत इहो पिया इन माई सांदना कया तले इहो पुट जाऊगा हाणे गवाही हिन जी को ॾिए त इहो इन जो पुट न आहे कि हा मां गवाही ॾियां थो पर नंढड़े खे त घुरायो नंढड़े खे घुरायो जॾहिं नंढड़े खे घुरायो वियो उहो ॿार हंज में खयूं आया कच्छ में खयूं आया आहा कोरट जे साम्हूं आयो त मुंहिंजो पीर तुंहिंजो पीर आहा सालारे चिस वारिस बिश्त ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी सुल्तान उल हिंद उन ते पंहिंजी निगाह विलायत फरमाए अल्लाह अल्लाह उनखे पुछा के तो बच्चा तू ॿुधाए त तुंहिंजो अबो कहिड़ो आहे ओ बच्चा तू ॿुधाए त तुंहिंजो अबो कहिड़ो आहे तो सही हू जेको कुंड में वेठो आहे सही हू जेको साम्हूं वेठो आहे इहो मुंहिंजो अबो आहे दुनिया ॿुधो सभिनी शाहिदनि ॿुधो त हक़ीक़ी पीउ हुन जो कहिड़ो आहे ख्वाजा बख्तियार काके तां मलामत लथी जज उन ॾे ॾिसी करे चए थो दादा तूं सचो आहे पर तुंहिंजे इन मुर्शिद जे करे इन जे गवाहीअ जे करे मां कलमो थो पढ़ां मुस्लमान थो चवां ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मौलाना रूमी रहमतुल्लाह तआला अलैहि फरमायो पंहिंजे मसनवी पाक में बस मुख्तसर कयां थो हिनखे पर खे ॿुधायल आहे दादू वारा खे थोरो ॿुधायां थो कि हिकु शख़्स वटि हिकु गद हुयो छा हुयो बाबा साईं डॉक्टर साहब छा हुयो गद गद हुयो गद ते ॿार खणंदो हो कि असांजी फितरत आहे असांजी फितरत आहे त असां ॿियनि ते ॿार घणो रखंदा आहियूं गद ते ॿार घणो रखंदो हो वज़न घणो रखंदो हो एतिरे क़दुरु जो गद खे फट थी विया ज़ख़्म थी विया जॾहिं ज़ख़्म थी विया फट थी विया त गद खे वरी छॾे ॾिनई मौलाना रूमी रहमतुल्लाह तआला अलैहि इंसान जी फितरत इहा आहे त जॾहिं जंहिंमें कमु हूंदो आहे जंहिंमें लालच हूंदी आहे पीर जेकॾहिं नौकिरी नथो वठी ॾी पीर जेकॾहिं मूंखे तूं हा दुनिया जी कारोबार में तरक़ी नथो ॾियारी मां तोॾे अचां थो मुंहिंजो कारोबार नथो वधे त पोइ उनखे छॾे वेंदा आहियूं ओ मुंहिंजा छॾणो कमु तुंहिंजो आहे अलाह वार जो कमु कढणो हूंदो आहे बेटे जेको छा फरमायो हलो त हलऊं कोरिए हलो त हलऊं कोरिए जेॾियूं सिखण नीयो गंढनि सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया अॼु पीर मेहर अली रहमतुल्लाह तआला ने जॾहिं हा कथी हर को मुरीद थियण लॻो असां मुरीद हुनजा थींदा आहियूं जंहिंजा मुरीद घणा हुजनि को मिले न मिले सबक ॾिए न ॾिए मिले न मिले सबक ॾिए न ॾिए अरे मुर्शिद अॼु असां मिली बि सबक वठी बि सघूं सूर ॿुधाए बि सघूं जेतिरो मसरूफ़ आहे त मुरीद करे छो थो सोने पीर जा त मुरीद अञा घणा हर हिक खे वक़्तु ॾींदो को पहुची न सघंदो त ख़्वाब में बि हुनजी रहनुमाई कंदो पीर मेहर अली रहमतुल्लाह तआला अलैहि साईं डॉक्टर साहब जो था साईं डॉक्टर साहब असां जो डॉक्टर साहब आहे न वॾे हां भली हुजे हा छा ॻाल्हि करे पीर मेहर वटि जॾहिं मुरीद आया हिकु वॾेरो चौधरी आहे शहर जो चङो मुड़ुसु आहे चई त मां बि मुरीद थी अचां फलाणो बि मुरीद आहे फलाणो बि मुरीद आहे असां बि मुरीद हुनजा थींदासीं जंहिंजो को मिनिस्टर मुरीद हुजे जंहिंजो को MP मुरीद हुजे जंहिंजो को MA छो त सुभाणे कमु ॾींदो पर ईअं न सोचे जंहिंजो नातो मदीने वारा सां पको हुजे जंहिंजो रिश्तो मदीने वारा सां सचो हुजे ही कहिड़ा कमु ईंदा
हे त वोट वठंदा, ही त नोट वठंदा। अरे हिननि जो मुरीद न थी, न नोट सां रखो न वोट सां रखो, तालक मदीने वारे घोट सां। वॾेरे चयो मां बि मुरीद थियां। आयो पीर मेहर अली मूंखे मुरीद कर। पीर मेहर अली रहमतुल्लाह तआला अलैह फरमाए थो वॾेरा, ओ वॾेरा मुरीद माना झुकण, आजिज़ी इनके सारी। तव्हां ॾिसो मुरीद हथ बि चुमंदा, पेरे बि पवंदा, हेठि झुकंदा। वो चवंदा अदा झुक अल्लाह जे आॾो, ओ अदा अल्लाह जे आॾो झुकंदा आहियूं। पर जेको अल्लाह वारो आहे उनजे आॾो झुकण बि हलालीअ जी निशानी आहे। छाजी निशानी आहे? हत अबू हुरैरा खां रिवायत आहे, फरमाए थो हिकु शख़्स आयो मुंहिंजे करीम नबीअ वटि, रहीम नबीअ वटि अचे अर्ज़ कयईं साईं मूंखे पुटु ॼाओ आहे, पर मुंहिंजी दिलि थी चवे त मुंहिंजो नाहे, हलाली नाहे। मुंहिंजी घरवारी चए थी त हलाली आहे, हाणे फ़ैसिलो तूं कर। मदीने वारा फ़ैसिलो तूं कर। मदीने वारा फ़ैसिलो कयां थो वे। अबू हुरैरा खे फरमाया अबू हुरैरा हुसैन किथे आहे, इब्ने अली किथे आहे, फातिमा जो लटे जिगर किथे आहे, मुंहिंजे कुल्हनि जो सवार किथे आहे, जन्नत जे नौजवाननि जो सरदार किथे आहे। साईं हवेली मुबारक ते आ वठी आहे। अबू हुरैरा रिवायत थो करे जॾहिं वठी मां आयुसि, मुंहिंजे करीम नबी जे सोबत में सहाबी वेठा आहिनि, शमर साल जा परवाना मुंहिंजे महबूब जा दीवाना वेठा आहिनि। मां जॾहिं वठी आयुसि त सहाबी सैयदना हुसैन इब्ने अली, अम्मा खातूने जन्नत जे लटे जिगर नूरे नज़र, आली मकाम हक जे इमाम जन्नत मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम, जन्नत जे नौजवाननि जे सरदार जे लाइ उहे सहाबी कमर साल जा परवाना उथनि था, इस्तक़बाल था कनि त उहो शख़्स बि उथे थो, उन सां गॾु उहो नंढड़ो छोकिरो बि उथे थो। उहो ॿार जंहिंजे लाइ कीअं हलाली नाहे उहो बि उथे थो। त मुंहिंजो करीम नबी रहीम नबी फरमाए थो अदा इहो बचिड़ो हिलाली अथई, तुंहिंजो पुटु आहे, वठी वञ। साईं फ़ैसिलो कर, चङो फ़ैसिलो कर। मुंहिंजी घरवारीअ खे बि ॿुध, मूंखे बि ॿुध, ईअं फ़ैसिलो कहिड़ो आहे त मुंहिंजे करीम नबी चयो अदा फ़ैसिलो थी चुको, जेको हुसैन जे एहतराम में उथंदो आहे, एहतराम कंदो आहे, अदब कंदो आहे, उहो हलाली हूंदो आहे, जेको न कंदो आहे उहो हरामी हूंदो आहे। तुंहिंजो बच्चो उथियो आहे, इहो हलाली बच्चो अथई। तो वॾेरा झुकंदो न्याज़ केरु कंदो आहे? अॼु चवंदी इहो न्याज़ न कर, शिरक आहे। अरे झुक न शिरक आहे, अरे इहा शिरकियत न आहे, इहा हलालियत आहे। तो में हरामियत आहे, असां में हलालियत आहे। तो में अदावत आहे, असां में मुहबत आहे। असां इन करे झुकंदा आहियूं। अल्लाह अल्लाह वॾेरा झुकबो आहे, तूं वॾेरो आहे, सरदार आहे, चौधरी आहे। साईं बसि मुरीद कर। हा मुरीद कयो, मां वॾेरा मुरीद आहे, वञ हाणे हथ हथ में ॾे, हथ हथ में ॾिनी कलमो पढ़ाए कीअं वञ मुरीद आहे। घर आयो, घर वारीअ खे चयो वॾेरी कंहिंजी वॾेरा, कंहिंजो मां मुरीद थी आयो आहियां, कंहिंजो 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 ख्वाजा मेहर अलीअ जो, जंहिंजे लाइ चवंदा आहिनि किथे मेहर अली किथे तेरी सना, मुश्ताक अखियां किथे जा अड़ियां, अज सिक में तेरा दी वधेरी है, क्यों दिलड़ी उदास घनेरी है। सुभान अल्लाह मां अहसनक, सुभान अल्लाह मां अजमलक, मां अजमलक, किथे मेहर अली किथे तेरी सना, मुश्ताक अखियां, मुश्ताक अखियां। मां जो मुश्ताक अखियां चवंदो आहियां त हिक ॿिनि मूंखे चयो साईं इहो लफ़्ज़ आहे गुस्ताख अखियां। छा लफ़्ज़ आहे? मूंखे चवंदा आहिनि गुस्ताख अखियां। मां चयो न असां गुस्ताख आहियूं, न असांजूं अखियूं गुस्ताख हुयूं। असां बि मुश्ताक आहियूं त असांजूं अखियूं बि मुश्ताक आहियूं। असां बि मदीने वारा मुश्ताक आहियूं त असांजूं अखियूं बि मदीने वारी मुश्ताक आहिनि। असां न गुस्ताखी कई आहे, न असांजूं अखियूं गुस्ताखी कंदियूं। गुस्ताखी खां अलाह पाक रखियो आहे।
कि मुश्ताक अखियां किथे जा अड़ियां उन मेहर अली मुरीद कयो वा अञा थोड़ी देर गुजरी कुछ ॾींहं गुजरिया हिकु शख़्स आयो चई वॾेरा असांजी जेका बनी ही तुंहिंजी दरिया के पानी आयो मौज आई पानी आयो बनी बुॾी वई वॾेरी पुछा कई वॾेरा छा थियो कि बनी बुॾी वई कि छो कि अल्लाह जी मर्ज़ी आहे कि पहिरियों त न ॿुधंदी मुरीद थी आयो आहे त बनी बुॾी वई फिक्र न कर अल्लाह खे थोड़ी तो कुछ ॾींहं गुज़रिया ॿियो शख़्स आयो वॾेरा जेको तुंहिंजो माल मताओ असां वटि हो बकरियूं ढगियूं असां वटि हूं अहिड़ी बीमारी आई सभई मरी विया वॾेरी पुछा कई वॾेरा छा थियो ओ वॾेरी माल मरी वियो वॾेरी चए थी वॾेरा जॾहिं खां मुरीद थियो आहियां बनी बि बुॾी वई माल बि मरी वियो वॾेरी फिक्र न कर अल्लाह अता कंदो मुर्शिदनि जे सदके अता कंदो वरी कुछ ॾींहं गुज़रिया भई पंहिंजा घर में वेठा आहिनि बचनि ॿारनि खे कयूं घर में वेठो आहे घर वारीअ सां के सलाह सां ॿाहिरि निकितो मशवरो कर त ओचितो घर जी छित किरी जेके बि हुनजी औलाद ही बच्चा हा ॿार हा मरी विया घर बि डही पियो वॾेरी चए थी वॾेरा छा थियो जे घर बि डही पियो बच्चा बि मरी विया जे बनी बि बुॾी वई माल बि मरी वियो वॾेरा अॻे त न थींदो मुरीद थी आयो आहे त इहो पियो थिए या कहिड़ी मुरीदी कयो आहे कि हाणे बचियो आहे हिकिड़ो तूं हिकु मां हाणे या मां मरां या तूं मरी कि मां मरणु नथी चाहियां वॾेरा हाणे मूंखे ॾे तलाक मां मरणु नथी चाहियां कि वॾेरी ईअं न कर अकेली तूं बची आहीं अकेलो मां बचियो आहियां इहो त साथ न छॾ पर असां साथ छॾे वेंदा आहियूं ऐं साथ जेको न छॾींदो आहे उहो कहिड़ो आहे मुंहिंजो मदीना वारो घोटु तॾहिं के छा चयो अॼु बि तुंहिंजो साथ वा सिद्दीक़ ऐं फारूक सां अॼु बि तुंहिंजो साथ वा सिद्दीक़ ऐं फारूक सां बावफा साईं अव्हांजी दोस्ती ॾाढी वणी मूं गदा कर खे मदीने जी गली ॾाढी वणी हिते हर घड़ी ॾाढी वणी हिते हर ख़ुशी ॾाढी वणी लतूं दुनिया सदियूं विसरी वयूं हाफ़िज़ हबीब लतूं दुनिया हबीब जीअं ॾिनम यारीअ अव्हांजीअ खे चुमी ॾाढी वणी जीअं ॾिनम यारीअ अव्हांजीअ खे चुमी ॾाढी वणी मूं गदागर खे मदीने जी गली ॾाढी वणी हिते हर घड़ी ॾाढी वणी हरम नबवीअ में चपन ते आबे ज़मज़म जो गिलास हरम नबवीअ में मौला सभिनी खे नसीब करे या नेमत नसीब करे हिन रमज़ान में करे हरम नबवीअ में चपन ते आबे ज़मज़म जो गिलास मस्त मूं मजनूअ खे सामे कशी ॾाढी वणी मूं गदागर खे मदीने जी गली ॾाढी वणी हिते हर घड़ी ॾाढी वणी हिते हर ख़ुशी ॾाढी वणी